अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइफ लाइन जे स्पेशल एपिसोड ईद स्पेशल सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशपाण। सभ खां पहिरीं मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनी खे ईद मुबारक। सिंध टीवी ॾिसंदड़ जेके बि ॾिसंदड़ आहिनि उन्हनि सभिनी खे ईद मुबारक। मुंहिंजी सॼी टीम जे तरफ़ां तव्हां सभिनी खे ईद मुबारक हुजे। अॼु ईद जो ॾींहुं आहे। असां ईद जे ॾींहुं जेको सो सिंध टीवी तव्हांखे बहितर प्रोग्राम ॾींदी आहे। असां अॼु बि पंहिंजे प्रोग्राम में बहितर ख़ुशियुनि जी ॻाल्हि कंदासीं, बहितर सिहत जी ॻाल्हि कंदासीं त अॼु ईद जे ॾींहुं जेके ख़ुशियूं आहिनि उन्हनि खे अञा कीअं बहितर करे सघिजे। ऐं तव्हांखे ख़बर आहे लाइफ लाइन प्रोग्राम में असां हमेशह सिहत जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं को न को डॉक्टर महिमान असां सां गॾु हूंदो आहे जेको तव्हांखे सिहत जे बारे में ॼाणींदो आहे। त चवंदा आहिनि त तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे। जेकॾहिं माण्हू सिहतमंद आहे त हुन जूं ख़ुशियूं बि बहितर आहिनि। जेकॾहिं घर में को हिकिड़ो माण्हू बीमार बि आहे त पोइ वरी ख़ुशियुनि जो उहो मज़ो नथो रहे। तंहिंजे करे असां तव्हांखे हिन ख़ुशियुनि में कुझु जेको सो ॼाण ॾींदासीं त पंहिंजी सिहत खे कीअं बहितर रखिजे त जीअं ख़ुशियूं असांजूं अञा बहितर रहनि। अॼु ईद जो ॾींहुं आहे ऐं तव्हां सभु पंहिंजनि ख़ुशियुनि में जेके से मसरूफ़ हूंदो, पर ज़रूरी आहे त जेकॾहिं सिहत आहे त सभु कुझु आहे। इन सिलसिले में अॼु असां सां गॾु जेको महिमान आहे उहो आहे प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद ज़मान शेख साहब, जेके पाण प्रोफेसर ऑफ मेडिसन आहिनि, डायबिटोलॉजिस्ट आहिनि। उन सां गॾु एंडोक्राइनोलॉजी ते डॉक्टर प्रोफेसर जो तमामु घणो कमु आहे। डॉक्टर साहिबु अॼु ईद ॾींहुं असां सां गॾु हिते आहे, तव्हांजे ख़ुशियुनि में शामिलु आहे। तव्हांखे कुझु जेके सिहत जे बारे में ॼाण ॾींदो, का हिदायतूं कंदो, कुझु टिप्स ॾींदो त मुख़्तलिफ़ बीमारी जा माण्हू अॼु पंहिंजो ख़ुशी जो ॾींहुं कीअं मल्हाइनि। त डॉक्टर साहिबु असां सां गॾु आहे। ईद जूं ख़ुशियूं में असां सां गॾु आहे। सुबुह सवेर असां वटि हिते आयो आहे, तव्हांजे लाइ आयो आहे, असांजे लाइ आयो आहे। ज़ाहिर आहे जेके सिहत जी बहितरीअ जी जेका ॻाल्हि आहे उहा सभिनी जे लाइ बहितर आहे। त प्रोफेसर मोहम्मद ज़मान शेख असां सां गॾु आहे। अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं जेको सो सिहत बारे में ऐं ईद जे बारे में। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर प्रोफेसर साहब मोहम्मद ज़मान शेख साहब, मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे ईद मुबारक। ख़ैर मुबारक। ऐं असांजी सॼी सिंध टीवी जे तरफ़ां तव्हांखे ईद मुबारक हुजे। ऐं डॉक्टर साहिबु अॼु जीअं त ईद जो ॾींहुं आहे, ईद जो जॾहिं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि त ख़ुशियूं उहा हमेशह सभिनी खे सुठियूं लॻंदियूं आहिनि। ऐं ईद में जेको आहे पर जेकॾहिं घर में का थोरी घणी बीमारी हूंदी आहे त उहो ख़ुशियुनि जो मज़ो जेको सुठो न रहंदो आहे। त असां अॼु जेका ईद जे हवाले सां तव्हां छा चवंदो त इन ख़ुशियुनि खे अञा बहितर कीअं कजे, अञा सुठो कीअं कजे, जहिड़ी का नंढी वॾी का तकलीफ़ आहे त उनखे कीअं ख़तमु कजे। हा, असां ॾिसो न ईद ख़ुशियूं जेके आहिनि उहे हिकु त पंहिंजे लाइ आहिनि, ॿियो ख़ानदान जे लाइ आहिनि, फैमिलीअ जे लाइ, ओड़े पाड़े जे लाइ आहिनि, ऐं सॼो जेको वॾो फैमिली आहे उन जे लाइ आहिनि, पर सभ खां वधीक ग़रीबनि जे लाइ आहिनि। ग़रीबनि खे जेकॾहिं शरीक कबो इन ईद जी ख़ुशियुनि में कंहिं तरीक़े सां त हमदर्दी जा उनखे ॿोल ॿोलियो, उनखे हिकिड़ो फ़ोन करे छॾियो, उनखे SMS करे छॾियो, उन सां मिलण वञो त वधीक सुठो। गोश्त जो जेको ज़ाहिर त 300 असां ॾींदा आहियूं या ॿियो सो जेके बि ॾींदा आहियूं उन में गोश्त उनखे ॾियो त ज़ाहिर थोरी उनजी हेल्प बि थी वेंदी। त उहो ग़रीबनि खे जेकॾहिं शरीक कंदव त उनजी ख़ुशी पाण खे मिलंदी आहे वधीक। त क़ुर्बानी जे लफ़्ज़ खे या क़ुर्बानी खे तव्हां कीअं था सम्झो? असां ॾिसो न, क़ुर्बानी जो मतिलबु आहे त पंहिंजी का अज़ीज़ शइ, मतिलबु जेका मूंखे प्यारी शइ आहे उहा उन में ॿियनि खे शेयर ॾियां। हा, त इहा वॾी ॻाल्हि आहे। त असां हूअं त ज़ाहिर त गिव एंड टेक त कंदा रहंदा आहियूं, पर घणो करे उन में मफ़ाद हूंदो आहे पंहिंजो। असां कमर्शियलिज़म हूंदो आहे त भई हेतिरो ॾिबो त हेतिरो कंहिं न कंहिं तरीक़े सां वसूल थिए। इहा क़ुर्बानी न आहे। क़ुर्बानी आहे त का बि पंहिंजी शइ जेका तव्हांजी ज़ाती आहे, जेका तव्हांखे प्यारी आहे, उन में उन खे ॾियो जंहिंमां वापसी जी उमेद न हुजे, उहो अलाह जे वाट उनखे ॾेई छॾियो। त उहा असुलु क़ुर्बानी आहे ऐं उनजो ई जेको मज़ो आहे उहो असुलु मज़ो आहे। डॉक्टर साहिबु तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि माण्हुनि खे शरीक कजे जेके उनजा हक़दार आहिनि ऐं उन्हनि मां रिटर्न जी उमेद न रखो त हीउ मूंखे कुझु जवाबी कुझु रिटर्न ॾींदा कंहिं तरीक़े सां, सवाइ दुआउनि जी। ज़ाहिर उन वटि दुआऊं आहिनि उहे ॾींदा जेको सभ खां वॾो रिटर्न आहे असांजे लाइ। बाक़ी इहा असुलु क़ुर्बानी इहा शइ आहे। अॼु जी ख़ुशियुनि खे तव्हां कीअं था ॾिसो डॉक्टर साहिबु? असां ॾिसो न, ख़ुशी लाज़मी मल्हाइजे। असांजे क़ौम में बदकिस्मतीअ सां ख़ुशियूं तमामु घटिजी वियूं आहिनि। असां सम्झो त ख़ुशी मल्हाइण ॼण ॾोहो थी वियो आहे। तव्हां टर्की वञो, ॿियनि मुस्लिम कंट्री वञो, इवन जेकी क्रिसमस जा त्योहार जेके यूरोपियन अंग्रेज़ वग़ैरह अमेरिका वारा मल्हाइनि था, तव्हां रियल ॾिसो ख़ुशी हूंदी आहे, उनजो हक़ु आहे, उहो सम्झंदा आहिनि असांखे ख़ुशी करणी आहे। ड्रिकियूं मोकिलियूं हूंदियूं आहिनि, इंजॉय कंदा आहिनि लाइफ खे विदाउट टेंशन। असां में बदकिस्मतीअ सां कुझु सालनि खां वठी या कुझु डिकेड्स खां वठी, ॾहाकनि खां वठी ख़ुशी मल्हाइण ॼणो असांजे लाइ हिकिड़ो जुर्म थी वियो आहे।
असां ॼण रोअण जी कुम थी विया आहियूं। इहा तमामु बदकिस्मती आहे असांखे। ख़ुदा जो शुक्र हालात कुझु बहितर थी विया आहिनि, अलाह कंदो अञा बि असांजी दुआऊं बहितर थियनि, हर ॾींहुं असांजो ईद जो ॾींहुं हुजे, पर ख़ुशी असांखे मल्हाइणु खपे। इन में न सिर्फ़ु पंहिंजे लाइ, पंहिंजे ॾिसो न, मां हाणे एंडोक्राइनोलॉजी जो तव्हां ज़िक्र कयो, असांजे जिस्म में कुझु हार्मोन हूंदा आहिनि, हा, उन में कुझु ख़ुशीअ में अलॻि हार्मोन रिलीज़ थींदा आहिनि, दिमाग़ में ट्रांसमीटर हूंदा आहिनि बाक़ाइदे, जेके ख़ुशीअ जे माहौल में उहे रिलीज़ थींदा आहिनि। अहिड़ी तरह स्ट्रेस माना परेशानी, ॻणती, ख़तरो, ख़ौफ़, उन में वरी स्ट्रेस हार्मोन रिलीज़ थींदा आहिनि जेके तमामु सिहत जे लाइ नुक़सानकार आहिनि, जेके ब्लड प्रेशर वधाईंदा आहिनि, जेका शुगर वधाईंदा आहिनि, जेको कोलेस्ट्रॉल वधाईंदा आहिनि, जेको दिलि जो हार्ट अटैक जंहिंखे चइबो आहे, दिलि जो इहो ख़तरो उनखे वधाईंदा आहिनि, त उहे रिलीज़ थींदा आहिनि जेके सिहत खे नुक़सानु पहुचाईंदा आहिनि। ज़रूरी आहे जॾहिं असां ख़ुशि आहियूं, जॾहिं असां ख़ुशी में आहियूं, जॾहिं असां ख़ुशीअ जी मल्हायूं था, त असांजे जिस्म जा हार्मोन उहे रिलीज़ था थियनि, असांजी सिहत लाइ बहितर आहिनि, बिल्कुलु। मतिलबु जेकॾहिं ख़ुशि न हूंदा त उहे रिलीज़ न थींदा। साईं, इन जी रिसर्च थी चुकी आहे। मां हिकु सिर्फ़ु रिसर्च जो नालो ॾियां। अमेरिका में हिकु रिसर्च थी, उन में 2 टोलनि खे कयूं, 2 ग्रुप ठाहे माण्हुनि जा। हिकिड़ा उहे कयूं जेके आइसोलेटेड रहंदा आहिनि, चुप रहंदा आहिनि, पंहिंजो शोर शार रखंदा आहिनि, या डिप्रेस रहंदा आहिनि, हा, सोशल लाइफ घटि हूंदी अथनि, पंहिंजो खोल में रहंदा आहिनि। ॿियो उहो ग्रुप खयो जेके यानी इंजॉय कंदा आहिनि लाइफ, मुंहिंजा दोस्त आहिनि, उहे शेयर कंदा आहिनि, ॿियनि जी हेल्प कंदा आहिनि, बिल्कुलु अलॻि। ज़ाहिर उहो कैटेगरी असांखे ख़बर कहिड़ी आहे। बिलीव कयो त कुझु अरसे खां पोइ ॾिठो त जेके पंहिंजे खोल में बंदि आहे, डिप्रेस आहे, आइसोलेटेड आहे, शोशा वारा, या जेके अंग्रेज़ी में 2 लफ़्ज़ आहिनि, हिकिड़ो ऑप्टिमिस्टिक, ॿियो पेसिमिस्टिक। हाणे ही गिलास आहे न, त पेसिमिस्टिक चवंदो त अधु ख़ाली आहे या अधु ख़ाली आहे, नेगेटिव। ऑप्टिमिस्टिक चवंदो या अधु भरियल आहे। त ऑप्टिमिस्टिक हर शइ में पॉज़िटिव ॾिसंदो आहे, पेसिमिस्टिक हर ॻाल्हि में नेगेटिव ॾिसंदो आहे। त जेके ऑप्टिमिस्टिक आहे उन्हनि में हार्ट अटैक घटि थियो, ब्लड प्रेशर घटि हुयो, शुगर घटी, ख़ुशी वधीक कई, लाइफ जी इंजॉयमेंट जी जॻह चवंदा आहिनि क्वालिटी ऑफ लाइफ उहा इम्प्रूव हुई। ऐं बिल्कुलु जेके ॿिए ग्रुप जा उन्हनि में उहे हर शयूं वधीक कयूं, उन्हनि जी अर्ली डेथ बि थी वई ऐं कॉम्प्लिकेशन वधीक थी वियूं। त इहो त साइंसी इन जो पहलू बि आहे, रूहानी पहलू आहे उहो त अलॻि आहे, पर हिकिड़ो साइंसी पहलू बि आहे त जेके ख़ुशि रहंदा आहिनि, जेके लाइफ खे इंजॉय कंदा आहिनि पॉज़िटिव वे में। हाणे ॾिसो न, इंजॉय कनि त सिगरेट नोशी बि इंजॉय आहे, पर उहा नेगेटिव आहे, शराब नोशी बि इंजॉय करणु पर उहा नेगेटिव आहे। पॉज़िटिव जेका अप्रोच आहे उन में उहा सिहत जे लाइ सुठी आहे, सिहत जे लाइ सुठी आहे। उन में मुख़्तलिफ़ हार्मोन जेके रिलीज़ थींदा उहे असांजे सिहत लाइ तमामु जेके से बहितर। अच्छा, तव्हां छा था सम्झो त जेको माण्हू डिप्रेस थो रहे, या जेके माण्हू आइसोलेट था रहनि, जेके माण्हू इंजॉय नथा कनि, जेके माण्हू ख़ुशि नथा थियनि, छा उन्हनि में बि अहिड़ा हार्मोन रिलीज़ थियनि था उन्हनि खे रोके सघनि था त उहे बि ख़ुशियुनि ॾांहुं अचनि? बिल्कुलु, उन जो हिकिड़ो कुझु हार्मोन जो ग्रुप आहे, यानी हिकिड़ो हार्मोन आहे कार्टिसोल, एड्रीनलिन, नॉरएड्रीनलिन, चंद ॿिया बि आहिनि, पर मेन इहे 3-4 हार्मोन आहिनि, इहे रिलीज़ थींदा आहिनि। हाणे तव्हां ॾिसंदो न, जॾहिं कावड़ ईंदी, गुस्सो ईंदो त तव्हांजी दिलि तेज़ धड़कंदी, नब्ज़ थी वेंदी, पघर ईंदा ऐं बेचैनी थींदी। जेको बि हथ में हूंदो हथियार उनखे यूज़ कंदो आहे। उहो गन हूंदी त गन डज़ कंदो, जेकॾहिं कुझु न हूंदो त चमाटणी छॾींदो, लठियूं हूंदियूं त लठ हणंदो, गिलास हूंदो त खणी हणंदो, मतिलबु एॾो गुस्से जो इज़हार कंदो आहे जो पंहिंजे होश में न हूंदो आहे ॼण। इहो स्ट्रेस हार्मोन जे करे, इहो इन जे लाइ जो उन वक़्तु उन जा स्ट्रेस हार्मोन वधीक आहिनि। तॾहिं इस्लाम में चओ त जॾहिं गुस्सो अचे हिकदमि रिएक्शन न कयो, या त लेटी पओ या पाणी पीओ, ऐं चंद मिंटनि में उहा जेकी लहर ईंदी आहे सिंपैथेटिक स्टिमुलेशन जी घटिजी वेंदी, ऐं उहा ई शइ तव्हांखे लॻंदो त इहो त कुझु ई कोन्हे। ऐं उन महिल तव्हां रिएक्शन ॾेखारियो त थी सघे थो सॼी ज़िंदगी पोइ पछताइणो पए उनजे करे। बिल्कुलु सही आहे। इन मतिलबु त गुस्सो कावड़ जेको आहे उहा जो करणु घुरिजे। अच्छा, इन ॻाल्हि खे थोरो अञा अॻिते वधाए त कुझु माण्हू नाराज़ आहिनि, कीनू रखनि था, सवाड़ रखनि था, पंहिंजनि मिटनि माइटनि सां नथा मिलनि, दोस्तनि यारनि सां नथा मिलनि, कंहिं न कंहिं सबब जे करे हिक ॿिए खां नाराज़गी हूंदी आहे, त छा हिन ख़ुशीअ जे ॾींहं ते उन्हनि खे ख़तमु करणु घुरिजे? असां ॾिसो न, ईद नालो आहे गेट टुगेदर जो। हाणे गोश्त जी कंहिंखे ज़रूरत कान्हे, पर गोश्त असां ख़ानदान में खणी वेंदा आहियूं, इहो मेल मिलाप जो हिकिड़ो बहानो आहे। त हूअं जेकी सॼो साल कंहिं बि वजह सां या नाराज़गी या मसरूफ़ियत, अॼुकल्ह हर को मसरूफ़ आहे, टाइम नथो मिले, भई माइट ॾे वञूं, उन खां बहितर आहे असां पंहिंजो जेको रुकियल कमु आहे उहो छो न करे छॾियऊं।
ऑफिशियल कमु छो न कयूं त ईद हिकिड़ो अहिड़ो आहे जेको छुटियूं मां त चवंदो आहियां त ईद जूं छुटियूं मैक्सिमम मिलणु खपनि इहो कंहिंजो अहसान कोन्हे असांखे इंजॉय करणु खपे ईद हॉलीडे 2-3 ॾींहं आहिनि उहो त हा हिकु ॾींहुं त निंड में गुज़री वेंदो आहे असांजो यकीन ॼाणियो पहिरियों ॾींहुं त निंड में पूरी करण में गुज़रंदो आहे पोइ वरी त ईद जूं छुटियूं असांखे इंजॉय करणु खपनि छुटियूं हुजनि भली हफ़्तो छुटियूं हुजनि परवाह न आहे तव्हां ॿियनि ॾींहंनि ते सख़्ती कयो ॿिया ॾींहं ॿियूं छुटियूं जेके हड़तालूं फज़ूल ऐं इहे उन्हनि ते तव्हां कंट्रोल कयो बाक़ी ईद जूं छुटियूं इंजॉय कयो असांखे रिलैक्स थियणु खपे ऐं इहो हिकिड़ो बहानो आहे त असां ईद ते फिज़िकली मिलूं हा उन में साईं फिज़िकल फ़ाइदो आहे न साईं वरी हिकिड़े असांजी बदकिस्मती थो ॿुधायां वई जेका जिन ॾींहंनि में इहे ईमेलूं व्हाट्सएपूं न हूंदा SMS वग़ैरह यकीन ॼाणियो साईं इन जो न ज़िंदगीअ जो मज़ो हाणे छा हर वक़्तु ॼण बाउंड आहियूं ईमेल सां उनखे कंफर्म थियो त मुंहिंजी ईमेल पहुती आहे ॾिसो न अॼुकल्ह इहे सिस्टम आहिनि माना जवाबु ज़रूरु तव्हांखे ॾियणो आहे त हर वक़्तु टेंशन में आहियूं असां त इहो सिहत ते ख़राबु असरु थो करे न हर वक़्तु टेंशन आहे हुनजो SMS आयो हुनजी ईमेल आई हुनखे जवाबु ज़रूरु ॾियणो आहे छा जे लाइ हुनखे इहो कंफर्म थी वियो आहे त तव्हां वटि पहुची वियो आहे असांजो मैसेज हर वक़्तु ॻोठनि में वणनि में वसी में पंहिंजनि दोस्तनि सां मिटनि माइटनि सां पाड़े वारनि सां मिलूं था त उनजो जिस्म ते असांजे ज़हन ते काफ़ी साईं तमामु घणो बिल्कुलु जेके मां त चवां थो त बदकिस्मतीअ सां जेके असांजे ॿाहिराड़ीअ जा शहरनि में अची विया आहिनि उन्हनि मां घणनि पंहिंजो लिंक ख़तमु करे छॾियो आहे पंहिंजे ॻोठनि सां इहा बदकिस्मती आहे उनजो इलाही वजूहात आहिनि हा छा जे लाइ उनजा जेके क़रीबी अज़ीज़ हिते ई आहिनि दफ़नायल बि हिते आहिनि उनखे को बहानो नथो मिले मिलण जो पर मां चवां थो जिन पंहिंजो लिंक रखियो आहे उहे जेके वॾनि शहरनि में रहनि था उहे ख़ुशि नसीब आहिनि अच्छा दादा थोरो अॻिते था अचूं त जेकॾहिं अॼु जेको ईद ॾींहुं ज़ाहिर आहे असां बि दोस्तनि यारनि सां मिलणु वेंदासीं मिटनि माइटनि सां मिलणु वेंदासीं की असां वटि ईंदा खाइण पीअण जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थींदो ईद क़ुर्बानीअ जो गोश्त बि हूंदो वॾो बि हूंदो नंढो बि हूंदो ज़ाहिर आहे किथे जेको सो मसालेदार खाधा बि हूंदा किथे लूण वारा बि खाधा बि हूंदा इहे सभु शयूं ज़ाहिर हिकु दफ़ो न पर 2-4 दफ़ा 5 दफ़ा असांखे खाधो खाइण जो जेको सो मौक़ा मिलंदा त असां खाधो ज़रूरु खाईंदा त अॼु जेके शुगर जा मरीज़ आहिनि उन्हनि खे तव्हां कहिड़ियूं हिदायतूं कंदो कहिड़ा टिप्स ॾींदो या उहे जेके शुगर जा मरीज़ आहिनि मां शुगर ते पहिरीं ईंदुसि पोइ वरी मां हार्मोन ते या ॿियनि ते बि ॻाल्हाईंदुसि तव्हां सां त उहे कहिड़ियूं ग़लतियूं अॼु करे सघनि हा ॾिसो न ईदूं ॿई ईंदियूं आहिनि हिकिड़ीअ जो त नालो ई मिठी ईद आहे हा उहा उनजो ज़िक्र नथा कयूं छा जे लाइ मौक़ो कोन्हे क़ुर्बानी वारी ईद अदा हाणे ॾिसो न ग़लतियूं ॾिसो क़ुर्बानी वारी ईद में असां इहो रेड मीट चङे चवंदा आहियूं न रेड मीट जेको सिहत जे लाइ हूअं बि असां झलींदा आहियूं त या न खाओ या घटि खाओ रेड मीट में मटन ऐं बीफ माना बकरे जो ऐं गऊं जो गोश्त थो अचे ऐं वाइट मीट में जेको सफ़ेद आहे उहो चिकन ऐं फिश थी अचे त असां हूअं बि चवंदा आहियूं शुगर स्पेशली शुगर जनरल पॉपुलेशन खे बि न खाइणु खपे सही ॻाल्हि आहे घणो छा जे लाइ जो उन में कोलेस्ट्रॉल वधीक हूंदो आहे कैलोरी वधीक हूंदियूं आहिनि ऐं कोलेस्ट्रॉल जो मतिलबु इहो आहे त हार्ट अटैक यानी ब्लड प्रेशर ऐं शुगर जो बि हिन सां गहिरो तालुक़ु आहे ऐं हाणे त सम्झो त आहे रेड मीट तव्हां घर में बि ज़ाहिर आहे त इंजॉय कंदा आहियो शुरू ई तव्हां कंदा आहियो भई मग़ज़ फ्राई ऐं कलेजी जो इहो भुॻल कलेजी ज़ाहिर आहे ऐं इहे 3 शयूं जेके आहिनि हिन में इहे यानी कोलेस्ट्रॉल सां भरियल आहिनि मग़ज़ कलेजी जेरो ऐं बुकियूं गुर्दा इहे 3 सम्झो आहिनि ई कोलेस्ट्रॉल ऐं इहे ज़ाहिर इंजॉय कंदा आहियूं खाईंदा आहियूं हिकिड़ो त इहो ॿी ॻाल्हि इहा मां ॿुधायां त इहे रेड मीट जेको हूंदो आहे उनजो भली तव्हां इहो इहा जेको फैट आहे चर्बी उनखे भली तव्हां हटाए छॾियो पर उनजे रेशन में उनजे जेको अंदरि आहे उन में बि कोलेस्ट्रॉल भरियल आहे उनखे हटाए नथो सघिजे सो तंहिंजे करे असां चवंदा आहियूं त इहे घटि खाओ हा खाइण त ख़ैर हाणे ज़रूरत पर घटि ॿी ॻाल्हि इहा त इन में लूणु वधीक विझिबो आहे बग़ैर लूण जे गोश्त खाई ॾिसो तव्हांखे न वणंदो ऐं ख़ासि करे जेको बारबीक्यू जो ट्रेडिशन आहे लाज़मी खाईंदा आहियूं उन में त लूणु तमामु घणो हूंदो आहे लूणु माना ब्लड प्रेशर इलाही रिसर्च अची चुकी आहे त लूण जो मसालनि जो न मसाला ब्लड प्रेशर न वधाईंदा आहिनि मसाला मैदे जी तेज़ाबियत वधाईंदा आहिनि उहो फ़र्क़ु आहे पर लूणु जेको आहे उन सोडियम क्लोराइड जंहिंखे चवंदा आहियूं उनजो डायरेक्ट रिलेशन आहे ब्लड प्रेशर सां हिकु स्टडी आई आहे यूरोप में उनजो नालो DASH डाइटरी अप्रोच टू स्टॉप हाइपरटेंशन
उन में इहो प्रूव कयूं त 10 ग्राम जी जाइ ते 6 ग्राम लूणु खाओ, यानी 10 ग्राम हिकिड़ो वॾो चमचो 10 ग्राम जो हूंदो आहे, नंढो चमचो 5 ग्राम जो हूंदो आहे। 10 ग्राम जी जाइ ते 6 ग्राम करे छॾियऊं ऐं कुझु महीननि खां पोइ ॾिठो त ब्लड प्रेशर 5 मिलीमीटर मरकरी घटिजी वियो सिर्फ़ु लूणु घटाइण सां। रोके सघिजे थो। हा, ब्लड प्रेशर जा मरीज़ ख़ासि करे इन जो ख़्यालु कनि। ऐं ॿी बि इन जो डायरेक्ट रिलेशन त कोन्हे, पर ज़ाहिर आहे त बारबीक्यू कोल्ड ड्रिंक खां सवाइ हलंदो ई कोन, छाजे लाइ ड्राई हूंदो आहे, उन सां गॾु कोल्ड ड्रिंक लाज़मी हूंदी आहे। कोल्ड ड्रिंक माना सॉफ्ट ड्रिंक जेके अमेरिका में सोडा चवंदा आहिनि, हिते इहो इलाही नालनि सां आहे। उन में हीउ जेको गिलास आहे न, इन में 6 चमचा खंड जा पियल हूंदा आहिनि। जेकॾहिं इहो कोल्ड ड्रिंक जो भरियलु हुजे त एॾी उन में शुगर आहे त हिकिड़ो त असां शुगर वधीक था यूज़ करे छॾियूं, ॿियो वरी कोलेस्ट्रॉल वधीक, टियों असां लूणु वधीक था इस्तेमालु कयूं। इहे असांखे तमामु कंदा आहियूं, कंदा बि आहियूं। ज़ाहिर 5-7 जॻहियुनि ते वञिणो थो पए या महिमान असां वटि खाइणो बि पए थो ऐं उन्हनि खे हर शइ पेश बि करणी पए। असांजी ट्रेडिशन में आहे न त असां महिमान नवाज़ी त ज़रूरी आहे न, त इन शइ में असां उन वक़्तु जेको सो ख़्यालु बिल्कुलु न कंदासीं। तव्हां खाओ पर हिकु लिमिट, भला ज़रूरी कोन्हे त तव्हां सॼो इहो बोतल जो गिलास पियो, तव्हां ॿुधाईंदो ग़लतियूं करियूं। बाक़ी टिप्स अञा रहनि था, उहे तव्हां खां ज़रूरु पुछनि, पर वक़्तु थियो नंढे वक़्त जो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन। अचो पंहिंजी ॻाल्हि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान डॉक्टर मोहम्मद ज़मान सां शुरू कयूं। अॼु ईद जो ॾींहुं आहे, सभु ख़ुशियुनि में मसरूफ़ आहिनि। असां बि तव्हां सां गॾु आहियूं, डॉक्टर साहब बि तव्हां सां गॾु आहे ऐं कुझु तव्हांजी सिहत जी ॻाल्हि आहे, कुझु ईद जी ख़ुशियुनि जी ॻाल्हि आहे। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि जो सिलसिलो शुरू कयूं। जी डॉक्टर साहब, वक़्फ़े सां पहिरीं ॻाल्हि बि थी, हाणे हिन में 2 शयूं जेके आहिनि। हिकु त इहो आहे त जेके अॼु जेको ईद ॾींहुं आहे, ज़ाहिर आहे जेके ख़ासि तौर ते मरीज़ शुगर जा मरीज़ आहिनि, ब्लड प्रेशर जा मरीज़ आहिनि, दिलि जी बीमारी जा मरीज़ आहिनि, ऐं जॾहिं घणो खाइण जे लाइ तव्हां कुझु ॻाल्हि कयो त तव्हां शुगर जे मरीज़नि खे, मां पहिरीं बि इहो सुवालु कयो त के ख़ासि हिदायतूं ॾींदो, के टिप्स हूंदा? जी हा, असां ॾिसो न ईद जे मौक़े ते त उन्हनि खे ख़ासि ख़्यालु करणु खपे, छाजे लाइ 2-3 ग़लतियूं अमूमन कंदा आहिनि। हिकिड़ी त ओवर ईटिंग, अच्छा घणो खाई ज़ाहिर आहे टेस्टी मनी हूंदी आहे ऐं गेट टुगेदर जे करे जिते वञिबो आहे उते बि खाइबो आहे ऐं महिमान घर ईंदो उते बि खाइबो। उनखे ज़ाहिर आहे त ईअं त कोन महिमान खाइनि पाण चुप करे वेहिबो, डबल बदपरहेज़ी आहे। ऐं जेको बि खाऊं था बदकिस्मतीअ सां अनहेल्दी आहे, छाजे लाइ असां उन ॾींहुं इहो आम ग्रेवीअ वारी बोड़ कोन खाईंदासीं, या त भुॻल हूंदो या कढ़ाई हूंदी, बारबीक्यू हूंदो। पहिरीं त इहा ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त मसरूफ़ियत जे करे असां या त दवाऊं खाइणु विसरी वेंदी आहे। दवाऊं खाइणु जेके डेली खाईंदा आहियूं उहे ज़ाहिर त अचु वञो ॿियो क़ुर्बानी वग़ैरह जे करे दवाऊं पंहिंजे टाइम ते न खाई ईंदा आहिनि शुगर जा मरीज़। टियों त जेकी एक्सरसाइज़ डेली कंदा आहिनि उहे ईद जे ॾींहंनि में छाजे लाइ रूटीन हटिजी वेंदो आहे, एक्सरसाइज़ बि न करे सघंदा आहिनि। त हिकिड़ो त एक्सरसाइज़ छॾणु, दवाउनि में बदपरहेज़ी या न खाइणु, ऐं टियों खाइण पीअण जी बदपरहेज़ी। त इन खां ख़्यालु कनि, रूटीन जी एक्सरसाइज़ कंदा रहनि ऐं खाइण पीअण में एतदाल कनि ऐं दवाऊं पंहिंजे टाइम ते खाइनि। लापरवाही खे तव्हां कीअं ॾिसंदा आहियो? अक्सर असांजा मरीज़ इहे जेके बि हूंदा आहिनि, तव्हां वधीक तजुर्बो चवंदा ठीकु आहे हाणे अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे, मतिलबु जेकॾहिं को ईद जो ॾींहुं आहे जेको बि अॼु दवा नथा खाऊं सुभाणे खाई वठंदासीं, ऐं 2 शयूं उन्हनि में हूंदियूं आहिनि। हिकु त इहो कंदा आहिनि, ॿियो वरी छा कंदा आहिनि, घणो खाई छॾींदा, जेकॾहिं डोज़ आहे डबल करे उनखे डबल करे छॾंदा पंहिंजे तरफ़ां। त इन्हनि ॿिन्ही शयुनि खे तव्हां सिहत जे लाइ कीअं था सम्झो? तमामु ख़राबु, तमामु ख़राबु। जेकॾहिं इहा तव्हां आदत विधी न त अॼु घणो खाई डबल डोज करे छॾियऊं त उन जहिड़ी ख़राबु का ॻाल्हि ई कान्हे। छाजे लाइ साईं, उन खां त बहितर आहे उहा दवा साॻी खाओ, डबल न कयो। रीज़न इहो आहे जेकॾहिं इहा तव्हां आदत विधी न, तव्हांजी शुगर करे कंट्रोल थी नथी सघे, आउट ऑफ क्वेश्चन। पोइ हमेशह पिया डोज़ वधाईंदो कंदो, मेटाबॉलिज़म डिस्टर्ब रहंदो। त ईअं त न कयो। जेकॾहिं इतफ़ाक़ सां घणो खाई पियो त डोज़ साॻियो रखो, इहा न विझो त अॼु डबल डोज़ खाई मां पूरो कयां हुनखे। ऐं दवाऊं छॾणु त ज़ाहिर आहे त ख़राबु आहे, न आउट ऑफ क्वेश्चन। कीअं लापरवाही? अॻे ई तव्हां बदपरहेज़ी था कयो, मथां दवाऊं बि न खाईंदो त उहो त डबल नुक़सानु थींदो। ॿियो तव्हां टिप्स जी ॻाल्हि कई, जेके ईद खां सवाइ बि शुगर जे मरीज़नि खे ख़्यालु करणु खपनि। अमूमन जेके ग़लतियूं कंदा आहिनि उहो मां थोरो हाईलाइट करे छॾियां, तमामु ज़रूरी इहे आहिनि ॻाल्हियूं, छाजे लाइ आम तौर ते शुगर जा मरीज़ इहे ग़लतियूं कंदा आहिनि। अदा हिकिड़ो त डॉक्टर ॾे वेंदा न
त पुराणो पर्चो उनजो कोन खणी वेंदा, अलाए छो सुस्ती या किथे विसरी वियो या मेडिकल स्टोर ते विसारिया आया। हाणे उन में मां ॿुधायांव छाजे लाइ, असुल में त असांजी ग़लती आहे, असांखे इस्पताल में या पंहिंजी क्लिनिक ते कंप्यूटराइज़ सिस्टम रखणु खपे त जेको मरीज़ अचे उनजो डॉक्टर कंप्यूटर करे उनखे ॿिए दफ़े अचे त उहो नंबर ते असां उसूली तौर ते असांखे करणु खपे, पर असां नथा करे सघूं। उनजो इलाही रीज़न आहिनि। हिकिड़ी इस्पताल वेठा आहियूं, तव्हांखे हिकिड़ो कमरो आहे, तव्हां कंप्यूटर किथे रखंदव, उनजो ऑपरेटर किथे रखंदव, ऐं इहो चवणु सवलो आहे तमामु घटि डॉक्टर कंप्यूटर इस्पताल वारा करे सघनि था। हा हा, न मरीज़नि जे लाइ मुश्किल न आहे, मरीज़ उहो डॉक्टर जी पुराणी पर्ची लाज़मन खणी अचे, उन में कहिड़ी मुश्किल आहे। हा, उहो इन जे लाइ जो जेकॾहिं असांखे पंहिंजी पुराणी पर्ची हूंदी न त असां उन पॉइंट खां अॻिते वधंदासीं न, उहा न हूंदी त उहे साॻिया क्वेश्चन जेके 15 मिंट लॻाई असां लास्ट टाइम पुछिया वरी उहे वरी पुछणा पवंदा उन पॉइंट ते पहुचण जे लाइ। त हिकिड़ो त मरीज़नि महिरबानी करे उनखे फोटो कॉपी कराए छॾनि ऐं खणी अचनि त हा। अच्छा, ॿी जेकी मरीज़ ग़लती कंदा आहिनि त घर में शुगर चेक न कंदा आहिनि। अॼुकल्ह छा हर कंहिंखे ख़बर आहे त हिकिड़ो जादू जी डॿी निकिती आहे, उनजो नालो आहे ग्लूकोमीटर। उहा जादू जी डॿी आहे, उहा लेबोरेटरी तव्हांजे घर में आहे ऐं चंद सेकंडनि में तव्हांखे तक़रीबन एक्यूरेट तव्हांखे ॿुधाईंदी त हिन महिल तव्हांजी शुगर छा आहे। उहा हर मरीज़ खे रखणु खपे, चाहे उहो टाइप 1 हुजे, टाइप 2 हुजे, गोरियूं वठे, लाइफ स्टाइल ते कंट्रोल करे, इंसुलिन वठे, हर मरीज़ जे घर में ग्लूकोमीटर हुजणु खपे। ऐं बहितरीन में बहितरीन ग्लूकोमीटर जी क़ीमत 3000 आहे। हा, उनजो रीज़न न साईं, न सिर्फ़ु उहो करे बल्कि उनखे लिखे। घणा डॉक्टर त हिकिड़ो चार्ट ॾींदा आहिनि, उन में हूंदो आहे त भई सुबुह जी फास्ट रीडिंग हिते लिखो, नेरनि खां 2 कलाक हिते लिखो, राजमाने काग हिते लिखो, या जेके बि त उनखे रुॻो फिल करिणो पवंदो आहे। जेको डॉक्टर उहो नथो घुरे न मरीज़ खां, उहो डॉक्टर माना धोखा थो हणे। उहा हिकु रीडिंग ॾिसी, सिंगल रीडिंग ॾिसी उनजी दवा डोज़ थो करे, उहो डॉक्टर बि धोखा थो हणे, उन में मरीज़ खे नुक़सानु थींदो। असांखे ख़बर हुजणु खपे त शुगर कंट्रोल न आहे त कहिड़े टाइम ते वधीक आहे, कहिड़े टाइम ते घटि आहे, केतिरी वधीक आहे, त उहा जेकर इंफॉर्मेशन हूंदी न त असां उनजो एक्यूरेट चेंज कंदासीं। मां तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त इहे 2 शयूं अहिड़ियूं आहिनि, उहे ग़लतियूं न हुअणु घुरिजनि त जीअं मरीज़ जी सिहत जेका उहा बरक़रार, जेकॾहिं का उन में ग़लती आहे त उनखे फ़ौरन कंट्रोल करे सघिजे। पर हाणे जेकॾहिं असां अॼु जी ॻाल्हि जेकॾहिं कयूं था, हीअं जी ॻाल्हि कयूं था त जेकॾहिं तव्हां चवंदो त हाणे इन में असां खाधो जेको बि खाऊं था त वधीक खाधे खाइण जे करे त जेके इंसुलिन ते माण्हू आहिनि, जेके इंसुलिन ते दवा वधीक खाइण जे करे त छा उहो इंसुलिन जो डोज़ जेको आहे उहो वधाए सघनि? न वधाइनि, जेको आहे ओतिरो ई। हा, ओतिरो ई कनि। जेकॾहिं शुगर फर्ज़ करियो उन वटि जेका 120 आहे, पर जेकॾहिं 180 थी वई, 200 थी वई त को फ़र्क़ु कोन पए। ॾिसो, जेकॾहिं 300 खां वधीक थी वञे उहो त पोइ जनरल रूल आहे न। जेकॾहिं शुगर हाई आहे ऐं डेली हाई आहे, ॾिसो न, कॾहिं कॾहिं में ॾिसो, इहा बि तमामु इहो मां अचण वारो हिन पॉइंट ते मां हाणे ॾिसो था। हाणे मरीज़ छा कंदा आहिनि जो चार्ट मेंटेन कंदा आहिनि, डेली उनजी शुगर सपोज़ अचे थी 250, 230, 300 डेली, हिकु ॾींहुं इतफ़ाक़ सां उन्हनि जी 50 अची वई शुगर, मरीज़ चवंदो बाबा शुगर घटिजी वई, इंसुलिन जो डोज़ अधु कर या इंसुलिन बंदि करे छॾ, शुगर घटिजी वई। अरे भाई, जेकॾहिं इंसुलिन जे नुक़सानु इहो घटाया त रोज़ घटाया न, डेली तव्हांजी शुगर हाई आहे, हिकु ॾींहुं घटि थी वई न, माना इंसुलिन या गोरियुनि जो ॾोह कोन्हे, उहो तव्हांजी ग़लती आहे। छा ग़लती आहे? तव्हां या त उन खां अॻु मानी घटि खाधी हूंदी, या बिफोर टाइम खाधी हूंदी, या वरी तव्हां एक्सरसाइज़ कंहिं तरीक़े सां वधीक करे छॾी हूंदी। त तव्हां सोचियो त भई डेली वधीक कए, हिकु ॾींहुं घटि आहे, उहो छो थी, उहो तव्हांखे को न को रीज़न मिली वेंदो। उन रीज़न खे तव्हां अवॉइड कयो, बजाए हिनजे जो इंसुलिन जो डोज़ घटि वधि कयो। बाक़ी हाणे ज़ाहिर आहे जंहिं ॾींहुं 50 हुआ उन ॾींहुं त स्किप कंदव तव्हां, ज़ाहिर आहे उन ॾींहुं त तव्हां फुल डोज़ न हणंदव, पर इंसुलिन जो डोज़ डेली घटि न कयो। पोइ उहो सोचियो त उहो शुगर घटि या वधि छो थी, ज़रूरु तव्हांखे को रीज़न मिलो। अच्छा, एक्सरसाइज़ 2 तरह जी थींदी आहे, हिकिड़ी त प्लेनिंग सां थींदी आहे, जीअं डेली मरीज़ अधु कलाक एक्सरसाइज़ कई, ॿी विदाउट प्लेनिंग बि एक्सरसाइज़ इलाही थी वेंदी आहे। मसलन हाणे मरीज़ कंहिं दोस्त या माइट ॾे वियो, उनजो घर आहे 4थे फ्लोर ते, लिफ्ट ख़राबु आहे, ॾाकणि ते थो वञे,
त इहा शदीद एक्सरसाइज़ आहे, सिवियर क़िस्म जी ॾाकड़ियूं चढ़णु एक्सरसाइज़ आहे। सपोज़ का औरत शॉपिंग ते थी वञे, कराची में तारिक रोड 2 किलोमीटर ड्रिगो आहे, 1 कुंड खां पंधु थी वञे, दुकाननि सां बार्गेन कंदी विढ़ंदी, पंधु बि करे थी, प्लस इहा बि शदीद क़िस्म जी एक्सरसाइज़ आहे, उन में शुगर घटि थी सघे थी। त इहो बि सोचे त अनप्लैनिंग का एक्सरसाइज़ त कोन थी वई आहे, जंहिंजे करे शुगर घटि थी आहे। अच्छा, अॼु जेको ख़ुशी जे ॾींहं जे हवाले सां जॾहिं असां खाधो बि वधीक खाईंदासीं, मुख़्तलिफ़ दोस्त यारनि ॾे बि वेंदासीं, उन सां गॾु ख़ुशीअ जो जेको आहे, ख़ुशी जे करे बि का शुगर अहिड़ा हार्मोन रिलीज़ थींदा शुगर वधे? न न, ख़ुशीअ जे करे न थींदा आहिनि, इहा अजीब ॻाल्हि आहे। ख़ुशीअ जे मौक़े ते जेके आहिनि उहे शुगर खे बल्कि बैलेंस कंदा आहिनि। शुगर वधाईंदा आहिनि स्ट्रेस हार्मोन। अच्छा, जेकॾहिं को टेंशन हुजे, फ़िक्र हुजे, ख़ौफ़ हुजे, ख़तरो हुजे, उन में कावड़ हुजे, गुस्सो हुजे, नफ़रत हुजे, हसद हुजे, हा उहे वधाईंदा। अच्छा, जेके ब्लड प्रेशर जा मरीज़ आहिनि, शुगर जो त तव्हां ॻाल्हि कयो, जिते शुगर हूंदी आहे उते ब्लड प्रेशर हूंदो आहे, जिते ब्लड प्रेशर हूंदो आहे उते शुगर हूंदी आहे। ब्लड प्रेशर मरीज़ कहिड़ा एहतियात कनि? हा, अच्छा ॾिसो, हिकिड़ो असां मेडिकल टर्म आहे, उनजो नालो आहे मेटाबॉलिक सिंड्रोम। उन में मोटापो, स्पेशली पेट वधी वेंदो आहे, सेंट्रल ओबेसिटी, टाइप 2 डायबिटीज़, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल या ट्राइग्लिसराइड, ऐं चौथों दिलि जा अमराज़ ऐं यूरिक एसिड, इन्हनि खे गॾु असां चवंदा आहियूं मेटाबॉलिक सिंड्रोम। हाणे तव्हां ॾिठो हूंदो त हिकिड़े मरीज़ जंहिंखे शुगर आहे टाइप 2, उहो घणो करे वज़न वधीक हूंदो आहे, उनजो कोलेस्ट्रॉल डिस्टर्ब हूंदो आहे, हाई हूंदो आहे, उनजो ब्लड प्रेशर वधीक हूंदो आहे, उनखे दिलि जा मरीज़ थी वेंदो आहे, हा इवेंचुअली। त इनखे चवंदा आहियूं मेटाबॉलिक सिंड्रोम। त जेको शुगर जो मरीज़ आहे उनखे लाज़मी तौर ते ब्लड प्रेशर कंट्रोल करणु खपे ऐं चेक कराइणु खपे। अवल त डॉक्टर पाण ई शुगर जे मरीज़ जो ब्लड प्रेशर लाज़मन चेक कंदा आहिनि। ऐं मुंहिंजी आदत आहे, मां पंहिंजी क्लिनिक ते यानी को सुवालनि थो पैदा थिए त को ब्लड प्रेशर चेक न त मुंहिंजो त ब्लड प्रेशर चेक कराइणु खपे, ऐं जेकॾहिं हाई हुजे त उनखे बि कंट्रोल मतिलबु इहो त उनखे कंट्रोल में रखिजे, जेकॾहिं उहो वधे थो त उनजी जेका दवा आहे वक़्तु हिकिड़े नंढड़े वक़्फ़े जो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। तो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं। अॼु ईद जो ॾींहुं आहे, सभु दोस्त यार मिट माइट असां तव्हां सभु ख़ुशियुनि में मसरूफ़ आहियूं। डॉक्टर साहब बि असां सां गॾु आहे। कुझु डॉक्टर साहब सिहत जी ॻाल्हि करे रहिया त अॼु असांखे कीअं पंहिंजे सिहत खे बहितर रखणु घुरिजे, खाधा कीअं खाइणु घुरिजनि, कहिड़े क़िस्म जा खाइणु घुरिजनि, मुख़्तलिफ़ जेके बीमारियुनि जो असां ज़िक्र कयूं पिया। त जीअं शुगर जी मरीज़ आहिनि, या जेके ब्लड प्रेशर जा मरीज़ आहिनि, या जेके कुझु अल्सर जा मरीज़ आहिनि, या दिलि जा मरीज़ आहिनि, उनखे कहिड़ा एहतियात करणु घुरिजनि, ऐं ख़ुशि रहणु घुरिजे, ऐं ख़ुशीअ खे वधाइणु घुरिजे। ऐं ख़ुशियुनि सां बि कुझु अहिड़ा हार्मोन रिलीज़ थींदा आहिनि जेके असांजी सिहत लाइ तमामु बहितरु आहिनि। इन करे अॼोको ॾींहुं क़ुर्बानी जो ॾींहुं आहे, तंहिंजे करे जेके नफ़रतूं आहिनि, कीनू आहे, हसद आहे, उनखे ख़तमु करे ऐं मिटनि माइटनि ऐं दोस्तनि सां मिलणु घुरिजे। डॉक्टर साहिब असां गॾु आहे, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। अच्छा डॉक्टर साहिब, अॻिते था हलूं त जेके तव्हां चओ त ब्लड प्रेशर जा मरीज़ आहिनि, उन्हनि खे बि एहतियात करणु तमामु ज़रूरी आहे। त जीअं त उहो लूण वारी शयूं न खाइनि, उनखे घटाए रखनि। जेके ब्लड प्रेशर वधे थो त उनखे चेक कनि, जेकॾहिं दवा आहे सड़ब आहे या चेक बि करें, उनजी दवा जेकॾहिं आहे त उनखे बि नज़रअंदाज़ न कनि। अच्छा, ओवर ईटिंग जो तव्हां ज़िक्र कयो, जेकॾहिं असां वधीक खाई था, वधीक ज़रूरु खाई वेंदासीं, इन में कोई शक न आहे। 10 जॻहियुनि ते वेंदासीं, 10 जॻह ते ईंदासीं, तव्हां चओ त मुख़्तलिफ़ क़िस्म जा कोल्ड ड्रिंक बि इस्तेमालु थींदा, चांहि बि थींदी, गोश्त बि थींदो, सभु कुझु थींदो। त जेके ओवर ईटिंग थींदी, उन सां जेको सो असांजे सिहत ते, असांजे पेट ते कहिड़ो असरु पवंदो? ॾिसो न, ओवर ईटिंग सां हिकिड़ो त वज़न वधंदो, शुगर डिस्टर्ब थी वेंदी, हूअं कंट्रोल में आहे, हाणे कंट्रोल आउट ऑफ कंट्रोल थी वेंदी, ब्लड प्रेशर वधी वेंदो, ऐं टेम्परेरी कोलेस्ट्रॉल वधंदो, ऐं इन जे करे हार्ट अटैक थियण जा ख़तरा वधी वेंदा आहिनि। बिल्कुलु, ओवर ईटिंग बि ज़ाहिर आहे त 2-3 ॾींहंनि ताईं हलंदी आहे, को हिकु ॾींहुं हिकु वेले जी न हूंदी आहे। त बहितर आहे इंजॉय कजे, हर शइ ज़रूरु टेस्ट कजे, मां चवां थो, पर हिकु लिमिट जे अंदरि कजे, घणी ज़ाहिर आहे त बदपरहेज़ी न कजे। मां उहा ई ॻाल्हि आहे न, हाणे प्लेट भरिजी अचे थी पई, ज़रूरी न आहे तव्हां उहा पूरी प्लेट तव्हां ख़तमु कयो। ऐं जंहिं घर वञो था, कोल्ड ड्रिंक जो तव्हांखे भरियल तव्हांखे ॾियनि था, त तव्हां अधु पीओ, या शुरूआति में चवनि भई मां अधु पीअंदुमि, अधु करे ॾियो, या अधु छॾे ॾियो। तव्हां सिहत चवंदा आहिनि त मानी मुफ़्त जी आहे, पेट त पंहिंजो आहे न। ज़ाहिर आहे एहतियात ज़रूरी आहे, इस्लाम में बि आहे त एतिरो खाओ जो तव्हांजे सिहत लाइ ख़तरनाक। साईं, इस्लाम में मां रुॻो हिकिड़ी हदीस ते मां चवां, रियली असांजा मसइला ई हल थी वञनि।
त बुख ख़तमु थियण खां अॻु हथु रोकियो। रियली इन में एॾी हिकमत अथव, माण्हू मानी खाईंदो वेंदो न त हिकु लेवल ते महसूसु कंदो त मुंहिंजो पेट भरिजी वियो आहे, लाज़मी उहो कुदरती फीलिंग हिकु थींदी आहे, उते हथु रोकियो। असां उन खां पोइ त शुरू कंदा आहियूं मानी, ओवर ईटिंग थिए त मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो सबबु थिए थो, उन में मोटापो बि न थींदो, किलो वक़्ती तौर ते गैस्ट्राइटिस थींदो, मतिलबु उल्टी थींदियूं, बदहज़मी थींदी, त वक़्ती तौर ते त माण्हू जेके न थिए जो कॾहिं त काफ़ी अहिड़ा माण्हू जेके अस्पतालनि में पहुची। अच्छा, ॿी हिकु टिप्स तव्हां अॻाड़े पुछो त हिकु ॿी बि ज़रूरी चई छॾियां त शुगर जे मरीज़ जी हिकु टेस्ट न थींदी आहे, घणनि बीमारियुनि जी रुॻो हिकु ॿ टेस्ट इन्वेस्टिगेशन थींदियूं आहिनि, ख़बर पइजी वेंदी आहे। शुगर में ईअं न आहे, शुगर जे डॉक्टर ॾे वेंदो जेकॾहिं उहो सही डॉक्टर आहे त तव्हां जूं कुझु टेस्टियूं लाज़मन कराईंदो। मां ॿ टे ॿुधाए छॾियां, फास्टिंग ब्लड शुगर कराईंदो ख़ाली पेट, ऐं 10 कलाक काफ़ी आहे, 14 कलाक का ज़रूरत कान्हे। अॼुकल्ह त रिसर्च आई आहे त 8 कलाक बि काफ़ी आहिनि, पर एहतियातन 10 कलाक फास्टिंग हुजे। वरी 2 कलाकनि नेरनि खां पोइ 2 कलाक खां पोइ, जंहिंखे असां पोस्ट प्रेनेटल चवंदा आहियूं या रेंडम जो वर्ड यूज़ कंदा आहियूं, ॿ। टी हिकु टेस्ट आहे, हुनजो नालो आहे HbA1c या उनजो ॿियो नालो आहे ग्लाइकोसाइलेटेड हीमोग्लोबिन। इहा दुनिया जी वाहिद टेस्ट आहे जेका 3 महीना गुज़री विया आहिनि उनजो एवरेज ब्लड शुगर ॿुधाईंदी आहे। तमामु ज़रूरी टेस्ट आहे, उहा 6.4% खां घटि हुजे, उन में ख़बर पवंदी आहे त एवरेज तव्हांजी शुगर जेके 3 महीना गुज़री विया उन में केतिरी आहे। उन खां पोइ कोलेस्ट्रॉल कराइजे, पर अकेलो कोलेस्ट्रॉल काफ़ी न आहे, उनजो पूरो नालो आहे फास्टिंग सीरम लिपिड प्रोफाइल। कोलेस्ट्रॉल जा 2-3 क़िस्म थींदा आहिनि, LDL, HDL, VLDL वग़ैरह, उन्हनि सभिनी ते नज़र रखणी पवंदी आहे। ॿियो हिकिड़ो सणभो आहे उन ट्राइग्लाइसराइड, उहो उन में कराइबो आहे, त उनजो नालो आहे फास्टिंग सीरम लिपिड प्रोफाइल, उहो बि कराइणो आहे असांखे। उन खां सवाइ यूरिन DR लाज़मन कराइणो आहे। उन जा 2-3 तरीक़ा आहिनि, हिकिड़ो त एल्ब्यूमिन ॾिसबी आहे उन में प्रोटीन, उन मां ख़बर पवंदी आहे त गुर्दे ते असरु शुरू थियो आहे या न थियो आहे। एॾी सस्ती टेस्ट आहे ऐं ख़बर पवंदी आहे त गुर्दे ते असरु शुरू थियो आहे या न थियो आहे। ॿिए इहे चेकअप करण सां या अल्ट्रासाउंड सां हुनजी ख़बर न पवंदी, न को सूरु थींदो आहे गुर्दनि में। अच्छा, उन खां सवाइ ॿी टेस्ट जेकी आहे उहा आहे सीरम यूरिक एसिड, अमूमन उहो बि डिस्टर्ब हूंदो आहे, उनजो बि ख़्यालु करिणो पवंदो आहे। ऐं LFT बि कॾहिं कॾहिं कराईंदा आहियूं, छाजे लाइ फैटी लिवर जे करे उहो बि गड़बड़ हूंदो आहे। त इहे कुझु टेस्टियूं जेके लाज़मन कराईंदा आहियूं। ऐं यूरिया क्रिएटिनिन जेका साल में हिकु दफ़ो त ज़रूरु कराइणु खपे, छा चवनि उन में सूरु न थींदो आहे जिस्म में, इहा गुर्दे जी टेस्ट आहे, उन में ख़बर पवंदी आहे गुर्दनि ते असरु पियो आहे या न। त साल में हिकु दफ़ो इहे टेस्टियूं लाज़मन कराइणियूं आहिनि, चाहे तकलीफ़ हुजे या न हुजे। असांजो मक़सदु हूंदो आहे त कॉम्प्लिकेशन खे रोकियूं, मुंझारा जेके आहिनि शुगर जा। जेकॾहिं हिकु दफ़ो थी वई कॉम्प्लिकेशन, पोइ तमामु लेट थी वई, पोइ असरु कोन थींदो। ॿी हिकिड़ी मां तमामु ज़रूरी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त टाइप 2 डायबिटीज़ जो मर्ज़ शुरू थी वियो। हाणे मरीज़ खे ख़बर पइजी वई त मूंखे टाइप 2 डायबिटीज़ पकी डायग्नोस थी वई आहे। उन खां 6-7 साल ताईं मरीज़ खे का तकलीफ़ न हूंदी, भली शुगर उनजी ख़राबु हुजे, मरीज़ खे तकलीफ़ न थींदी। पर इहो पीरियड उहो आहे जंहिंमें अंदरि ई अंदरि जीअं न उहो इहो दीमक खाईंदो, उॾोई काठ खे खाईंदी आहे, उहो बिल्कुलु उहो सही मिसाल आहे त सॼे जिस्म खे शुगर माना पॉइज़न, हाई शुगर माना पॉइज़न, स्लो पॉइज़न, उॾोईअ वांगुरु जिस्म खे खाईंदी। जिस्म लॻंदो त सही साबित आहे, मरीज़ खे तकलीफ़ बि न थींदी, पर उहो डैमेज, उहो असरु शुरू आहे। जीअं रिक्शा जो शुगर खे शुरू में साईं डे 1 खां कंट्रोल करिणो आहे। मरीज़ पहिरां 300 शुगर हूंदी आहे, चवंदो यार मूंखे तकलीफ़ कान्हे। इहो त वॾो मौज़ू आहे शुगर जे जेतिरो बि ॻाल्हाए। मां हिकिड़ो लफ़्ज़ पुछंदुसि, वरी टाइम बि ख़तमु थियण वारो आहे, त छा शुगर हिन वक़्तु दुनिया में या असां वटि जेका वधी रही आहे उनजो को ख़ासि सबबु आहे? ख़ासि सबबु आहिनि। टाइप 2 डायबिटीज़ में हिकु त मोरोसी जो मतिलबु आहे जीन्स माना फैमिली हिस्ट्री। उन खां वधीक एनवायरमेंटल फैक्टर जेके माहौलियाती असां असबाब चवंदा आहियूं, इहे तमामु वधी विया आहिनि। उनजा 2 हिकिड़ो त वज़न वधी वियो आहे सभिनी जो, हिकिड़ो त माहौल, ॿियो असांजो खाधो पीतो रहण उन में थो अचे न, उन में थो अचे लाइफ स्टाइल माहौलियाती, इहे ॿई वधी विया आहिनि। स्ट्रेस वधी वई आहे, बदपरेज़ी वधी वई आहे, एक्सरसाइज़ करण जो टाइम कंहिंखे कोन्हे। टिपिकल जुमिलो आहे डॉक्टर साहिब, मूं टाइम कोन्हे वर्जिश करण जो।
शुगर वञे थी वधंदी ऐं मरीज़ वञनि पिया वधंदा ऐं वरी जेकॾहिं शुगर हिकु दफ़ो थी वञे त वरी छॾे नथी उहा ज़िंदगी भर कॾहिं रहे। अच्छा डॉक्टर साहब तव्हां हिते आयो तव्हां अॼु पंहिंजी ईद कीअं गुज़ारींदो थोरो पंहिंजे बारे में डॉक्टर साहब ईद ज़ाहिर आहे त ख़ुशियूं मल्हाइण जो ॾींहुं आहे गेट टुगेदर करण जो ॾींहुं आहे ऐं ख़ानदान खे टाइम ॾियण जो ॾींहुं आहे थोरो आउटिंग जो ॾींहुं आहे ऐं इनशाला ईअं गुज़ारींदासीं सभिनी सां ख़ुशियुनि में शामिल हूंदा। डॉक्टर साहब मैसेज छा हूंदो तव्हांजो पैगाम? मैसेज अदा ज़ाहिर आहे त डायबिटीज़ जे मौज़ूअ ते ईंदासीं त डायबिटीज़ वारा हा ईद जे त ख़ुशि रहो इंजॉय कयो खाओ पीओ पर एतदाल सां। वरी महिरबानी डॉक्टर मोहम्मद ज़मान शेख साहब तव्हां हिते असां वटि आया तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन डॉक्टर मोहम्मद ज़मान शेख अॼु ईद ॾींहुं असां सां गॾु हो जेको असांखे ख़ुशियुनि सां गॾु कुझु हिदायतूं बि ॾेई रहियो हो त जेकॾहिं तव्हां एहतियात कयो एतदाल सां हलो खाधो पीतो पंहिंजे कंट्रोल में रखो जेकॾहिं का बीमारी आहे उनखे बि कंट्रोल में रखो ऐं सिहत आहे त सभु कुझु आहे चवंदा तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे। जेकॾहिं घर में को माण्हू बीमार आहे त पोइ ख़ुशियूं ख़राबु थींदियूं तंहिंजे करे जेकॾहिं असां डॉक्टर साहिब जिन ॻाल्हियुनि ते अमल कयो त असांजी ख़ुशियूं जेके आहिनि इहे हमेशह बरक़रार रहंदियूं असां वधीक उनखे इंजॉय कंदासीं ऐं असांखे पंहिंजनि दोस्तनि यारनि ॾे मिटनि माइटनि ॾे वञणु घुरिजे पर ख़ासि तौर ते उहे नादार ग़रीब माण्हू जेके आहिनि उन्हनि खे पंहिंजी ख़ुशियुनि में ज़रूरु शामिलु करणु घुरिजे। हसद कावड़ गुस्सो कीनो इनखे अॼु ख़तमु करणु घुरिजे असांखे पाण हली वञी पंहिंजनि दोस्तनि सां मिटनि माइटनि सां मिलणु घुरिजे। इहा ई क़ुर्बानी आहे इहा ई ईद आहे इहा ई ख़ुशी आहे ऐं इन ते मुंहिंजे तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर सॼी सिंध टी वी जी मुंहिंजी जेका टीम आहे उन तरफ़ां तव्हां सभिनी खे ईद मुबारक हुजे। इन ते प्रोग्राम लाइव आहिनि जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।